इंतजामिया सुमरा बिरादरी डो वापस करायो। सुमरा बिरादरी असां जेको एहतिजाजन थाणे ते पहुता आहियूं, इन में शहर मध्य जी तमामु बिरादरी असां सां गॾु आहिनि। असां एसएच साहब सां मिलण आया हुआसीं त असांजो जेको ॾोह थियल आहे सुमरा बिरादरीअ जो, उहो हिन वक़्त ताईं वापसि छो नथो थिए पियो। हिन खे 4-5 ॾींहं गुज़री चुका आहिनि, हिन वक़्त ताईं कोई ॾोहारी हिननि कोन पकड़ियो आहे। असां जेको आहे इन लाइ अॼु थाणे ते पहुतासीं ऐं एसएच साहब सां मिलण जी कोशिशि कईसीं, पर हू कोन्हे को। हिन हेठियनि जेको आहे चयो आहे असां एसएच साहब खे ॿुधाईंदासीं। असां पंहिंजी जेकी आहे ॻाल्हि उते रखी आहे ज़रूरु। जेकॾहिं असांजो 2 ॾींहंनि जे अंदरि ॾोह वापसि नथो थिए पियो त असां जेको आहे रोड बि ब्लॉक कंदासीं ऐं असां पोइ एहतिजाज खे वसी कंदासीं। हिन एहतिजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं ऐं जेको आहे असां पंहिंजो ॾोह ज़रूरु वापसि कराइण में कामयाबु थींदासीं। ऐं हीअ जेको आहे इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं जेको आहे कंहिं बि क़िस्म जो असां सां सही माना में सहकार न पई करे, ताउन न पई करे। पर असां कानूनी माण्हू आहियूं, कानून खे हथ में खणण वारा न आहियूं, कानून खे फॉलो करण वारा आहियूं। असां वरी बि जेको आहे एसएच खे मोहलत ॾियूं था त 2 ॾींहंनि जे अंदरि सुमरा बिरादरी जो जेको आहे ॾोह वापसि कराए, न त पोइ रोड ते दमादम मस्तु कलंदर थींदी। साईं पुलिस असां शरीफ़नि जो मसइलो आहे, चोथों ॾींहुं आहे, को बि जेको आहे सो तदारुक न कयो अथऊं ऐं जेको आहे सो न ई को कोऑपरेट कयो अथऊं। चोथों ॾींहुं आहे अॼु असां आया आहियूं, अॼु अञा कल्ह जोक शरीफ़ खां मोटिया आहियूं। असां इंशाअल्लाह वरी जेको आहे सो इंतिज़ाम खे असां अर्ज़ु कयूं था त असांजे मसइले खे हल करे, न त असां अञा एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। एसएचओ साहिबु कॾहिं वियो आहे विज़िट ते, उहो असांखे हिनजे पोयां जेको आहे मुंशी साहिबु चयो त मां फ़ोन ते ॻाल्हायो आहे, उहो जीअं ईंदो वापसि त पोइ तव्हां सां अचु घुराईंदासीं तव्हांखे। हाणे पोइ असांजो इहो ई एहतिजाज आहे, असांखे पंहिंजी इज़त बहाल थिए, चोरी वापसि थिए, असांजो इहो ई आहे। न असांखे राब्तो कोन कयो आहे। हा हा